الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله تعالى عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فاستمسك بالذي أوحي إليك إنك على صراط مستقيم وإنه لذكر لك ولقومك وسوف تسألون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب زدني علما तमाम तारीफ़ूं अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात जे लाइ लखें किरोड़ें बल्कि बेशुमार दुरूद व सलाम इमामुल अंबिया ख़ातमुन नबीयीन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन जे आल जे मथां मस्जिद जे अंदरि कुझु जॻह आहे जेके पोइते दोस्तनि तां वेझा थी अचो तव्हां थोरा उते अचो काफ़ी ॿाहिरि थोरो सर्दी बि आहे तमामु थोरो अॻिते अचो त जीअं जेके दोस्त परे आहिनि उनखे गुज़ारिश आहे तव्हां वेझा अची अचो हीउ अल्लाह रब्बुल आलमीन जो कलाम आहे रब्बुल आलमीन जो ही फ़रमान आहे असां तव्हां ॿुधण जो हक़ अदा कंदासीं तवजह सां ॿुधंदासीं त अल्लाह में उमेद आहे त रब्बुल आलमीन असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ ॾींदो छो त ही अल्लाह जो जेको दीन आहे सिर्फ़ु ही ॿुधणो कोन्हे जो सिर्फ़ु असां ॿुधी छॾियो वाइज़ ॾाढो सुठो थियो
बल्कि अल्लाह तबारक ताला जो ही दीन असांजे मथां हुजत आहे। ऐं पोइ ॿुधण खां पोइ जेकॾहिं असां अमल न कयो त असां अल्लाह वटि कसूरवार थींदासीं। इन जे करे अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए त तवजह सां अल्लाह तबारक ताला जो ही फ़रमान ॿुधूं। तव्हां मौज़ू ॿुधो त मौज़ू आहे सिरात मुस्तक़ीम। छो त रब्बुल आलमीन जन्नत जो हिकिड़ो ई रस्तो ॿुधायो आहे, जंहिं रस्ते ते इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो बुनियाद अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी वही ते रखियो आहे। सिरात मुस्तक़ीम जो बुनियाद छा ते आहे? अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमाई त फस्तमसिक बिल्लज़ी उहिया इलैक, मुंहिंजा पैगंबर तूं मज़बूती सां काबू पकड़ मुंहिंजे वही खे। इन्नका अला सिरात मुस्तक़ीम, बेशक मुंहिंजा पैगंबर तूं सिरात मुस्तक़ीम ते आहीं। सिरात मुस्तक़ीम जो बुनियाद छा ते आहे? अल्लाह जे वही ते। ऐं इहा नसीहत अल्लाह तबारक ताला प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे कई ऐं उन सां गॾोगॾु अल्लाह तबारक ताला या उम्मत खे बि इहा ई नसीहत कई आहे, व इन्नहु लज़िक्रुन लक वलिक़ौमिक व सौफ तुसअलून। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी तोखे नसीहत आहे त तुंहिंजी क़ौम तुंहिंजी उम्मत खे बि इहा ई नसीहत आहे। यानी तूं बि मुंहिंजे वहीअ खे मज़बूती सां पकड़ ऐं तुंहिंजी उम्मत तुंहिंजी क़ौम खे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम इहा ई नसीहत आहे त यानी उहे बि हिन मुंहिंजी वही खे मज़बूती सां पकड़नि। ऐं अन क़रीब अव्हां खां सवाल कयो वेंदो। अल्लाह तबारक ताला दीन जे मुतलिक़ असां खां सवाल थींदो। जीअं प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त क़ब्र जे अंदरि जॾहिं मैयत खे रखियो वञे थो त 3 सवाल उन खां थियनि था। पहिरियों सवाल त तुंहिंजो रब केरु आहे, ॿियो त तुंहिंजो दीन कहिड़ो आहे ऐं तुंहिंजो नबी केरु आहे। यानी ही 3 सवाल अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां हर हिकु मैयत खां थियनि था। त हिन दीन जे मुतलिक़ अल्लाह तबारक ताला सां तव्हां खां सवाल कंदो त सभ खां पहिरियां असां तव्हां अल्लाह जे दीन खे सम्झूं। ही असां तव्हांजी दुनिया जे अंदरि इम्तिहान ऐं आज़माइश आहे। तंहिंजे करे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे रब्बुल आलमीन छा फरमाई? वलौ शाअ रब्बुक लजअल अन्नास उम्मतन वाहिदा। मुंहिंजा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं तुंहिंजो परवरदिगार तुंहिंजो रब्बुल आलमीन चाहे हा त सभिनी खे हिकिड़ी जमायत करे हा। वला यज़ालून, लेकिन तूं ॾिसंदे त मुख़्तलिफ़ गिरोहनि में रहंदा। वला यज़ाल वलौ शाअ रब्बुक लजअल अन्नास उम्मतन वाहिदा वला यज़ालून मुख़्तलिफ़ीन इल्ला मा रहम रब्बुक। लेकिन रब्बुल आलमीन तो फरमाए त मुख़्तलिफ़ गिरोहनि ऐं मज़हबनि में रहंदा, पर जिते तुंहिंजे रब्बुल आलमीन जो रहम हूंदो उहे हिकु ई मज़हब ते हूंदा। जीअं प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने जे अंदरि जेका अल्लाह रब्बुल आलमीन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जमायत ॾिनी सहाबा कराम जी, जीअं अल्लाह जो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम सिरात मुस्तक़ीम ते हा, अल्लाह जे वही जा ताबेदार हा, इहा ई जमायत ही जेके सभई जा सभ जे हिकिड़े रस्ते ते हा। का बि उन्हनि में इख़्तिलाफ़ कोन हो। अल्लाह जो उन्हनि जे मथां इहो रहम हो जो अक़ीदे जे अंदरि को बि उन्हनि में को इख़्तिलाफ़ कोन हो। सभई जा सभु सिरात मुस्तक़ीम ते हा। जंहिं रस्ते ते अल्लाह जो पैगंबर आहे उन रस्ते ते अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए त जंहिंजे मथां मुंहिंजो रहम हूंदो, मुंहिंजी बाज मुंहिंजो करम हूंदो, उहे बि उन हिकु ई मज़हब ते हूंदा। त अल्लाह तबारक ताला सां तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए त जीअं असां 5 टाइम अल्लाह खां दुआ घुरूं था
त इहदिन सिरातल मुस्तकीम, अल्लाह तो असांखे सिरात मुस्तकीम ॾेखार त रब्बुल आलमीन सां तव्हांखे सिरात मुस्तकीम ते हलण जी रब्बुल आलमीन तौफ़ीक़ अता फरमाए। छो त अल्लाह तबारक तआला प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमाए थो, कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह, ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं चओ त हीअ मुंहिंजी वाट आहे सिरात मुस्तकीम, मां हिक रब्बुल आलमीन जे तरफ़ सॼां थो, अला बसीरतन दलील ऐं हुज्जत सां, अना व मन इत्तबानी, आऊं भई मुंहिंजा ताबेदार बि, यानी जेको मुंहिंजो रस्तो आहे सिरात मुस्तकीम, जंहिं मां रब्बुल आलमीन जे तरफ़ सॼां थो, त मुंहिंजा ताबेदार बि उन्हनि जो बि इहो ई रस्तो आहे, उहे हिकु रब्बुल आलमीन जे तरफ़ सॾनि था, आऊं बि ऐं मुंहिंजा ताबेदार बि। अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हांखे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो ताबेदार बणाए, जंहिं रस्ते ते अल्लाह जो प्यारो पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिरात मुस्तकीम ते आहे, अल्लाह असां तव्हांखे उन रस्ते ते हलाए, जंहिं रस्ते जी रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे हिदायत कई। कुल इन्ननी हदानी रब्बी इला सिरात मुस्तकीम, वो मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं चओ त मुंहिंजे रब्बुल आलमीन मूंखे हिदायत कई आहे सिरात मुस्तकीम जी। कुल इन्ननी हदानी रब्बी इला सिरात मुस्तकीम दीनल क़ियमम मिल्लत इब्राहीम हनीफा वमा कान मिनल मुशरिकीन, जेको मिल्लत इब्राहीम जे ते आहे ऐं इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम मुशरिकन मां न हो। इहो अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमाए त मुंहिंजा पैगंबर तूं चओ त मुंहिंजे अल्लाह मूंखे हिदायत कई आहे, मूंखे रब्बुल आलमीन हिदायत कई आहे सिरात मुस्तकीम जी। असांखे मुंहिंजा दोस्तो उन सिरात मुस्तकीम खे रब्बुल आलमीन सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए, ऐं सिरात मुस्तकीम जो अल्लाह तबारक तआला बुनियाद रखियो आहे पंहिंजे वही ते। वही छा आहे? ही रब जो क़ुरान आहे, ही रब जी वही आहे। अल्लाह तबारक तआला प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ते नाज़िल कई, ऐं उन सां गॾोगॾु अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सही हदीस, इहा बि अल्लाह रब्बुल आलमीन इहा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल कई, यानी ॿ शयूं। छो त अल्लाह तबारक तआला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमाइनि, वअंज़लल्लाहु अलैकल किताब वल हिकमा वअल्लमक मा लम तकुन तअलम वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूरह निसा, असां तुंहिंजे मथां ॿ शयूं नाज़िल कयूं, किताब ऐं हिकमत यानी क़ुरान ऐं हदीस, वअल्लमक मा लम तकुन तअलम। ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको तूं न ॼाणंदो है, अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए त असां तोखे ॼाणायो। ही रब जे तरफ़ां जेकॾहिं इल्म आहे त अल्लाह जो क़ुरान आहे, अल्लाह जे तरफ़ां जेकॾहिं इल्म आहे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। ही ॿई शयूं अल्लाह जे तरफ़ां वही आहिनि। रब्बुल आलमीन असां तव्हांखे मुंहिंजा दोस्तो इन दीन खे शरीयत खे रब्बुल आलमीन सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए, अल्लाह जे दीन खे सम्झूं। रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॿ शयूं ॾेई करे मोकिलियईं, जेको अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन शरीयत जा पाबंद ऐं इन जा ई दाई हा। अल्लाह जो क़ुरान गवाह है, वकज़ालिक औहैना इलैका रूहम मिन अम्रिना मा कुन्त तदरी मल किताब वलल ईमान वलाकिन जअलनाहु नूरन नहदी बिही मन नशा मिन इबादिना व इन्नका लतहदी इला सिरातिन मुस्तकीम। रब्बुल आलमीन तो फरमाए त असां तो ॾांहुं पंहिंजो रूह मोकिलियो यानी क़ुरान, वकज़ालिक औहैना इलैका रूहम मिन अम्रिना मा कुन्त तदरी मल किताब वलल ईमान। ओ मुंहिंजा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम इन मुंहिंजे क़ुरान खां पहिरियां, इन मुंहिंजे वही खां पहिरियां मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे इहा ख़बर कान हुई त किताब छा आहे त ईमान छा आहे। इहो आहे इल्म। तिल्क मिन अंबाइल गैब नूहिया इलैक मा कुन्त तअलमुहा अंत अला कौमिक मिन क़ब्ल हाज़ा। ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही गैब ऐं ॻुझ जूं ख़बरूं अची जेकी तो ॾांहुं वही कयूं था, सूरह हूद
अंबियान जा पैगंबरन जा वाक़या अल्लाह बयान करे पोयां छा थो फरमाए ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही वाक़या ही किसा हिक ग़ैब ऐं ॿुझ जूं ख़बरूं जेकी असां तोॾां वही कयूं पिया इन मुंहिंजे वहीअ खां मुंहिंजा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम न तोखे ख़बर ही न तुंहिंजी क़ौम खे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए मा कुंत तदरी मल किताब वलल ईमान। ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे इन वहीअ खां पहिरियां मुंहिंजा पैगंबर तोखे इहा ख़बर कान्हे त किताब छा आहे त ईमान छा आहे। क़ुरान सचो आहे ऐं पोइ अल्लाह ते छा थो फरमाए नूरन नहदी बिही मन नशा मिन इबादिना पंहिंजनि बाननि मां जंहिंखे पसंदि कया आहियूं अल्लाह तो फरमाए तिने नूर सां उन्हनि जी हिदायत कंदा आहियूं। छा सां हिदायत उहा जेका अल्लाह वही नाज़िल कई अल्लाह उनखे नूर चयो आहे अल्लाह उनखे पंहिंजो रूह चयो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए त पंहिंजनि बाननि मां जेके पसंदि कंदा आहियूं इन नूर सां उन्हनि जी हिदायत कंदा आहियूं। ॿुधायो त सहाबा कराम खे अल्लाह हिदायत नसीब कई सभु हिदायत ते हा सभु दीन शरीयत ते हा न। दीन कहिड़ो हो वही जा पैरोकार हा तरजी छा के ही शख्सियत के न अल्लाह जे वही के छा खे तरजीह अल्लाह जे वही के ऐं प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम तरजीह छा खे ॾिनी रब जे वही के। छो त अल्लाह रब्बुल आलमीन थो फरमाए पंहिंजनि बाननि मां जंहिंखे पसंदि कंदा आहियूं नूरन नहदी बिही मन नशा मिन इबादिना व इन्नक लतहदी इला सिरातिम मुस्तकीम। ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं हिदायत कंदड़ हुई सिरात मुस्तकीम जी। अल्लाह जो प्यारो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम सिरात मुस्तकीम ते अल्लाह जो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जेकॾहिं दाइया व इन्नक लतहदी इला सिरात मुस्तकीम। ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं बि माण्हुनि खे हिदायत कंदड़ सिरात मुस्तकीम जी। सिरात अल्लाही अल्लाह तो फरमाए त इहो अल्लाह जो रस्तो आहे। अल्लाह जो रस्तो कहिड़ो आहे ओ जंहिं रस्ते ते मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ जंहिं रस्ते जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दाई आहे जंहिं रस्ते जी अल्लाह तबारक तआला अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे हिदायत कई कुल इन्ननी हदानी रब्बी इला सिरात मुस्तकीम। एतिरे क़दुर जो रब्बुल आलमीन क़ुरान जो कसम खणी चा फरमाई यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरात मुस्तकीम। अल्लाह हिन क़ुरान जो कसम खणी करे फरमाए त मुंहिंजा पैगंबर तूं सिरात मुस्तकीम ते आहीं। अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हांखे मुंहिंजा दोस्तो हिन पूरी उम्मत खे उन हिकिड़े रस्ते ते हलाए। इहो ई रस्तो आहे जेको जन्नत जो रस्तो आहे जेको इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रस्तो आहे जेको अल्लाह तबारक तआला जंहिंजो बुनियाद रब्बुल आलमीन पंहिंजी वही ते रखियो आहे। क़ुरान ऐं हदीस सिरात मुस्तकीम जो बुनियाद क़ुरान ऐं हदीस ते आहे। अल्लाह तबारक तआला तो फरमाए मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तुंहिंजे मथां ॿ शयूं नाज़िल कयूं। पोइ प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे घर जे अंदरि दीन हो या न शरीयत हुई। उहा शरीयत कहिड़ी हुई जंहिंजो अल्लाह तबारक तआला अहले बैत खे हुकुम पियो करे वक़रन फी बुयूतिकुन्न वला तबरजन तबरजुल जाहिलियतिल ऊला व अक़िमना सलात व आतीना ज़कात व अतीना अल्लाह व रसूला। ओ पैगंबर जा अहल बैतो तव्हां जहालत जे सींगार वांगे पंहिंजे सींगार खे तव्हां ज़ाहिर न कयो बल्कि अव्हां पंहिंजे घरनि जे अंदरि रहो ऐं पंहिंजनि घरनि जे अंदरि रही करे तव्हां निमाज़ क़ाइमु कयो तव्हां ज़कात ॾियो तव्हां अल्लाह जे रसूल जी तव्हां इताअत कयो। टी का शइ आहे ओ अहले बैत जन्नती हा जन्नती अल्लाह बशारत ॾिनी पाक मर्दन खे पाक ज़ालूं पलीत मर्दन खे पलीत ज़ालूं। जॾहिं मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं पाक आहीं त तुंहिंजा अहले बैत बि पाक आहिनि। पर कॾहिं गौर कयो अथऊं अहले बैत खे एॾो वॾो दर्जो ॾिनो जेको असां तव्हांखे प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारियो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आले मुहम्मद। जेसीं असांजी निमाज़ अल्लाह खे क़बूल न आहे जेसीं आले मुहम्मद ते दुरूद न मोकिलियूं असांजी दुआ रब खे क़बूल कोन्हे जेसीं आले मुहम्मद ते दुरूद न मोकिलियूं। तव्हां ॿुधायो त कॾहिं अकां अक़ीदो ॾिठो आहे
त अल्लाह क़ुरान मजीद जे अंदरि अहले बैत खे अक़ीदो कहिड़ो पियो ॾे। अॼु जेकॾहिं अहल हदीस तव्हांखे चवे असांजो अक़ीदो आहे अतीउल्लाह व अतीउ रसूल, मुकमिल सम्झनि था, नाराज़ न थिजो। ओही जन्नती हा, जन्नत जूं बशारतूं हन। इमामुल अंबिया मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहले बैत सां रब मुखातिब आहे ऐं चवे छा थो, अक़िमन सलात व आतीन ज़कात व आतीन अल्लाह व रसूल। ओ पैगंबर जा अहल बैतो, तव्हां निमाज़ क़ाइम कयो, तव्हां ज़कात ॾियो, तव्हां अल्लाह जे रसूल जी तव्हां इताअत कयो। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम रिजस अहलल बैत व युत्तहिरकुम तत्हीरा। ओ पैगंबर जा अहल बैतो, अल्लाह खां पलीती परे करे रब्बुल आलमीन वहां के पाक करण चाहे थो। पोयां रब्बुल आलमीन बि आयत में छा थो फरमाए, अहले बैत खे अल्लाह दीन खे यादि करण जी नसीहत करे पियो। हाणे तूं रब जो क़ुरान पढ़ी, सूरह अहज़ाब आहे त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहल बैत खे अल्लाह दीन जेको घर जे अंदरि ॿुधाए पियो त तव्हां दीन खे यादि कयो। दीन कहिड़ो? अॼु असां तव्हां ॿुधायो आहियूं उम्मती, कलमू मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो निस्बतूं उम्मतुनि ॾे, कलमू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेके शरीयतूं ज़मीन ते ठहियूं निस्बतूं उन्हनि ॾे आहे कोन्हे। ॿुधायो त अहले बैत जी निस्बत केॾां ही? मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर जे अंदरि कहिड़ो दीन शरीयत हुई? वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन मिन आयातिल्लाहि वल हिकमा। ओ पैगंबर जा अहल बैतो, जेकी ॿ शयूं अव्हां जे घरनि जे अंदरि पढ़ियूं वञनि थियूं तंहिंखे तव्हां यादि कयो। कहिड़ियूं? जेके रब्बुल आलमीन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल कई। व अंज़लल्लाहु अलैकल किताब वल हिकमा। ओ मुंहिंजा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तुंहिंजे मथां ॿ शयूं नाज़िल कयूं, किताब ऐं हिकमा। व अल्लमक मा लम तकुन तालम। रब्बुल आलमीन फरमाए त तोखे असां ॼाणायो। अल्लाह रब्बुल आलमीन अहले बैत खे हुकुम पियो करे जेकी अव्हां जे घरनि जे अंदरि अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कई वञे थी, तव्हां रब जे क़ुरान खे यादि कयो। ॿी प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी अव्हां जे घरनि जे अंदरि जेका हदीस पढ़ी वञे थी उन खे तव्हां यादि कयो। सम्झ में आई या न? मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर जे अंदरि दीन कहिड़ो हो, शरीयत कहिड़ी हुई? क़ुरान ऐं हदीस हो। हुनजो इमाम केरु हो? उम्मती या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम? ॿुधायो। ऐं असां नाराज़ न थिजो, ख़ुदा रा गौर कर। कलमू कंहिंजो? मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। निस्बत कंहिंजी? उम्मती जी। सहाबा जो इहो अक़ीदो हो। ओ क़ुरान हदीस जा पैरोकार हा, अहले बैत क़ुरान हदीस जा पैरोकार हा। अल्लाह जे रसूल जी इताअत करण वारा ॿी खे तरजीह कोन ॾींदा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां बाद अली साईं जो छा दर्जो अहल बैत जे अंदरि आलिम? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो? अली तुंहिंजो ऐं मुंहिंजो मिसाल इहे आहे जी हारून ऐं मूसा जो। पाण ख़ैबर जो झंडो जंहिं वक़्तु ॾियनि पिया, ॻाल्हि लिकाए रखियूं, ॿुझारत जी चबी आहे त सुभाणे झंडो उन खे ॾींदुसि जंहिंसां अल्लाह बि मोहबत करे थो, अल्लाह जो रसूल मोहबत करे थो। उमर रज़ियल्लाहु ताला फरमाए थो, कॾहिं बि मुंहिंजे दिलि में इमारत जी तमन्ना आई त मां को अमीर थियां, पर उन राति मुंहिंजे दिलि में बि हा तमन्ना आई त काश इहो झंडो मूंखे मिले, पर मिलियो कंहिंखे? अली रज़ियल्लाहु ताला। केतिरो वॾो शान आहे। पर जिन अली रज़ियल्लाहु ताला ख़िलाफ़त जे दौर जे अंदरि जिन चयो त अली अल्लाह आहे, अली रज़ियल्लाहु ताला खे बाहि में जलाए छॾियो। ईअं इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला खे कंहिं ॿुधायो अली साईं जो सौट आहे अब्बास रज़ियल्लाहु ताला फर्ज़ आहे, जंहिंजे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिब्रे उम्मत, ही इब्न अब्बास मुंहिंजे उम्मत जो आलिम आहे। अली साईं वटि वञनि था कि अल्लाह जा बाना प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बाहि जो अज़ाब अल्लाह करे सघे थो, कंहिं इंसान खे लाइक़ु न आहे जो कंहिंखे बाहि जो अज़ाब ॾिए। तूं उनखे क़त्ल कराए छॾियां पर बाहि जो अज़ाब न ॾियां। तरजीह छा खे? अल्लाह जे वही खे, क़ुरान ऐं हदीस खे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खे। ईअं सहाबा जो दौर तव्हां ॾिसो, सहाबा जो ज़मानो ॾिसो, मक़ाम केतिरा आहिनि, अंसार जो केतिरो मक़ाम आहे। जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो? अंसार सां मोहबत ईमान जी निशानी, अंसारनि सां मोहबत
ईमान जी निशानी आहे। जंहिं वक़्तु मको फतह थियो आहे, अंसारनि जा चेहरा लही विया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झी विया कि मां तव्हांखे मायूस ॾिसां पियो, तव्हांखे मायूस ॾिसां पियो। अवां इहो सम्झो था त हाणे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे मके वारनि अॻे त मजबूर करे हिजरत कराई। हाणे असली आबाई ॻोठ त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मको आहे। हाणे मको जॾहिं फतह थी त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में रही पवंदा। पाण फरमाए त न अंसारो, मुंहिंजो मरण बि तव्हां सां, मुंहिंजी ज़िंदगी बि तव्हां सां आहे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके मां आया, मदीने जा न। अल्लाह रब्बुल आलमीन एॾो मक़ाम अंसारनि जो रखियो आहे। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात खां पोइ अंसारनि पाण में मशवरो कयो त ख़िलाफ़त हक़ असांजो आहे। छो? असीं अंसार जी माना आहे मददगार। असां महाजरनि जी मदद कई, अल्लाह जे दीन जी मदद कई, मदीने जा रहवासी असली असांजो हक़ आहे। असीं अमीर थियूं, ख़लीफ़ो एतिरे क़दुरु। जंहिं वक़्तु अबू बकर सिद्दीक़ उमर रज़ियल्लाहु ताला खे ख़बर पई, पाण उन्हनि वटि विया ऐं अल्लाह जी वही ॿुधायूं। कहिड़ी? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सही हदीस। पाण फरमायूं त अल्लाह जे प्यारे पैगम्बर अलैहिस्सलाम फरमायो त ख़लीफ़ो कुरैशनि मां थींदो। ही छा हुई? अंसारनि जी राय हुई, उन्हनि जो मशवरो हो। पर जॾहिं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आयो त अंसारनि इनकार कयो, उथी करे अबू बकर सिद्दीक़ साईं जे हथ ते बैयत कयूं। ईअं तरजीह छा कई? जमी अंसार आहिनि, पर उन्हनि पंहिंजी राय खे छॾे करे, पंहिंजी सम्झ सोच खे छॾे करे तरजीह छा खे ॾिनो? अल्लाह जी वही खे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी वफ़ात थी आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दफ़नायो किथे वेंदो? अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त मूं प्यारे पैगम्बर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो। पाण फरमाए त नबी जो जनाज़ो न खजंदो आहे जीअं उम्मती जो जनाज़ो खजंदो आहे, तीअं नबी जो जनाज़ो न खपंदो आहे। जंहिं जाइ ते उनजी वफ़ात थींदी आहे, अल्लाह जे हुकुम सां उन जाइ ते उनखे दफ़नायो वेंदो आहे। प्यारे पैगम्बर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आम उम्मतनि वांगुरु जनाज़ो कोन कयो। जंहिं हुजरे जे अंदरि प्यारे पैगम्बर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात थी आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उते ई दफ़नायो आहे। इहा छा खे तरजीह हुई? अल्लाह जे वही खे तरजीह आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी वफ़ात थी आहे। उमर रज़ियल्लाहु ताला तलवार हथ में खणी बीह रहिया आहिनि चौक जे अंदरि। सही बुखारी जी हदीस आहे कि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मौत न आई आहे। जेको चवंदो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वफ़ात आई, मां गर्दन लाहे छॾींदोसांसि। सभु परेशान। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला आया, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी चादर मुबारक हटाए प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम ते निराड़ मुबारक ते चुमी ॾिनूं ऐं छा फरमायूं? ख़ुतबो ॾिनो। फमा मुहम्मदुन इल्ला रसूलुन क़द ख़लत मिन क़ब्लिहि रसूल अफ़ इम्मात औ क़ुतिलन। आयत रब जे क़ुर जी पढ़ियूं त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल आहिनि। जीअं हिन खां पहिरियां रसूल आया ऐं गुज़री विया, पोइ जेकॾहिं इन ते वफ़ात अची वञे त छा तव्हां दीन खां फिरी वेंदो? उमर रज़ियल्लाहु ताला तलवार उछली आहे। इन खां पहिरियां छा लफ़्ज़ चयूं? जेकॾहिं अवां मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी को इबादत कंदो त तव्हांजो माबूद फ़ौत थी चुको आहे, पर अल्लाह जी इबादत कंदा त अल्लाह हय्यु क़य्यूम आहे, रब ज़िंदा आहे। उमर रज़ियल्लाहु ताला तरजीह छा खे ॾिनी? तलवार उछलाए करे अल्लाह जी वही खे तरजीह ॾिनी। हीअ अक़ीदो साहबा जो मुंहिंजा दोस्तो। अॼु अल्लाह सां तव्हांखे सम्झ था फरमाए त अल्लाह तबारक ताला प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहल बैत खे हुकुम थो करे त जेकी ॿ शयूं मुंहिंजो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घरनि में पढ़े थो, तव्हां उन खे यादि कयो। अल्लाह जे क़ुर जी तिलावत कई वञे थी, अल्लाह जे क़ुर खे तव्हां यादि कयो। भी प्यारे पैगम्बर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका हदीस नबी अलैहि बयानु करे थो, तव्हां हदीस खे यादि कयो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे घर जे अंदरि दीन छा हो? क़ुर ऐं हदीस हो। अल्लाह तबारक ताला प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां इहा जेका शरीयत नाज़िल कई, जंहिंजो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुदि बि ताबेदार आहे। अल्लाह हुकुम कईंसि न, सुम्म जअलनाका अला शरीअतिन मिनल अम्रि फत्तबिहा वला तत्तबि अहवा अल्लज़ीना ला यअलमून। ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तोखे रोशन ऐं वाज़े शरीयत ते कयो आहे। ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं उन शरीयत जी ताबेदारी कर।
कंहिंखे हुकुम आहे प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम खे रब्बुल आलमीन तो फरमाए ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां तोखे वाज़ेह ऐं रोशन शरीयत ते कयो आहे तूं उन शरीयत जी ताबेदारी कर वला तत्तबि अहवा अल्लज़ीना ला यअलमून ऐं रब्बुल आलमीन छा फरमाए जेकी नथा ॼाणनि मुंहिंजा पैगंबर तूं उन्हनि जी ताबेदारी न कर ताबेदारी छाजी कर जंहिं शरीयत ते मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां तोखे कयो आहे तूं उन शरीयत जी ताबेदारी कर فأقم وجهك الدين حنيفا فطرة الله التي فطر الناس عليها لا تبديل لخلق الله ذلك الدين القيم ولكن أكثر الناس لا يعلمون او मुंहिंजा पैगंबर अलैहिस्सलाम तूं पंहिंजे चेहरे खे हिक तरफ़े दीन ॾऊं कर जंहिं ते रब्बुल आलमीन माण्हुनि खे पैदा कयईं अल्लाह पोयां छा थो फरमाए ज़ालिक दीनुल क़य्यिम जेको सिधो दीन आहे दीन चौतरफ़ो पंज तरफ़ो कोन्हे दीन आहे हिक तरफ़ो मिलत इब्राहिम हनीफा जेको मिलत इब्राहिम जे ते आहे जंहिं ते प्यारो पैगंबर अलैहिस्सलाम आहे मुंहिंजा दोस्तो असां तव्हां दीन शरीयत खे सम्झूं जंहिं मालिक असांखे पैदा कयो आहे शरीयत बि अल्लाह उन मोकिली आहे न असांजे इंसान जे पैदाइश में न रब सां को शरीक आहे न अल्लाह जे दीन जे अंदरि रब सां को शरीक आहे न को पैगंबर आहे को न मलाइका को जिन का बि मखलूक अल्लाह सां हिन दीन जे अंदरि शरीक कोन्हे जेकॾहिं अल्लाह तबारक तआला हिन दीन में शरीक करे हा त प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम खे करे हा पर अल्लाह रब्बुल आलमीन नबी अलैहिस्सलाम खे फरमाए त मुंहिंजा पैगंबर तुंहिंजो कमु आहे मुंहिंजे शरीयत जी ताबेदारी करणु दीन ठाहिणु शरीयत ठाहिणु तुंहिंजो कमु कोन्हे अहिड़ा मुतालबा नबी अलैहिस्सलाम सां रखिया विया न इहे कोशिशूं कयूं हुयूं न वइज़ा तुतला अलैहिम आयातुना बय्यिनातुन क़ाल अल्लज़ीना ला यरजूना लिक़ाअना बिक़ुरआन ग़ैर हाज़ा औ बद्दिल मुतालबो कंहिंजो आहे मके जे मुशरिकनि जो अल्लाह जा पैगंबर जेकी तूं असांजे मथां दीन पेश करीं थो अल्लाह जो क़ुरान पेश करीं थो असांजो ही मुतालबो आहे त हिन खे मटा या इन खां अलावा तूं को ॿियो आण हाणे गौर कर अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम खे जवाब समझाए जो त मुंहिंजा पैगंबर इन्हनि जे सवाल जो इनखे जवाब तूं ॾे कहिड़ो कुल मा यकूनु ली अन उबद्दिलहु मिन तिलकाए नफ्सी चो त मूंखे इख्तियार ई न आहे इहा ॻाल्हि मुंहिंजे वस में ई न आहे जो मां अल्लाह जे हिन दीन जे अंदरि यानी का तब्दीली कयां मुंहिंजो कमु चाहे न अतबि इल्ला मा यूहा इलैहि मां दीन शरीयत ठाहिणु मुंहिंजो कमु न आहे इनखे मटाइणु मुंहिंजो कमु न आहे बल्कि मां त हिन अल्लाह जे माना दीन जो मां रब्बुल आलमीन जे वही जो मां ताबेदार आहियां छो त रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम खे पाबंद कई फस्तमसिक बिल्लज़ी ऊहिया इलैक ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं मज़बूती सां तूं मुंहिंजे वही खे पकड़ या अय्युहन नबी इत्तक़िल्लाह वला तुतिल काफिरीन वल मुनाफिकीन इन्नल्लाह कान अलीमन हकीमा वत्तबि मा यूहा इलैक मिन रब्बिक इन्नल्लाह कान बिमा तअमलून खबीरा वतवक्कल अलल्लाह वकफा बिल्लाहि वकीला अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम के फरमाई ओ मुंहिंजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं पंहिंजे रब्बुल आलमीन जी तक़वा इख्तियार कर न कि काफ़रनि जो चयो मन न कि तूं मुनाफ़िक़नि जो चयो मन बल्कि जेकी तुंहिंजे रब जे तरफ़ां तो ते वही कजे थे ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूने वही जी ताबेदारी कर इन अतबि इल्ला मा यूहा इलैहि जो त आऊं ने अल्लाह जे वही जो ताबेदार आहियां ते छा फरमायो इन्नी अखाफ जो त आऊं डिॼां थो क़ुरान सचो आहे ऐं कंहिंखे शक केर पियो चवे अल्लाह पियो चवराए प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुंहिंजा पैगंबर तूं चओ इन्नी अखाफ चओ त आऊं डिॼां थो इन असैतु रब्बी अज़ाब यौमिन अज़ीम जेकॾहिं मां अव्हां जी यानी इहा ॻाल्हि मञां त मां वॾे ॾींहं जे अज़ाब खां डिॼां थो ॿुधायो त दीन अल्लाह तबारक तआला खे केतिरो प्यारो आहे
ओ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमाए तू चओ त दीन मटाइण मुंहिंजो कमु न आहे, दीन ठाहिण मुंहिंजो कमु न आहे, मुंहिंजो कमु आहे अल्लाह जे ने वही जी ताबेदारी करणु, जेको मुतालबो तव्हां मूंसां कयो था। इन्नी अख़ाफ़ आऊं डिॼां थो। सूरह यूनुस आयत नंबर 15 पढ़ी ॾिसो। कुल लौ शाअ अल्लाहु मा तलौतुहु अलैकुम वला अदराकुम बिहि फ़क़द लबिस्तु फ़ीकुम उम्रन मिन क़ब्लिही अफ़ला ताक़िलून। ओ बेअक़लो ऐं जाहिलो तव्हां गौर छो नथा कयो, जेकॾहिं मुंहिंजे वस में हुजे हा त केतिरी ॼमार मूं तव्हां में गुज़ारी, यानी 40 साल मूं तव्हां में गुज़ारिया। कॾहिं मूं अव्हां जे मथां अल्लाह जो दीन पेश कयो, या मूं कॾहिं तव्हांखे चयो त मां अल्लाह जो रसूल आहियां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम चवे थो बेअक़लो ओ जाहिलो तव्हां मूंसां मुतालबो कयो था त हिनखे दीन खे तूं तब्दील कर, या इन खां अलावा तूं ॿियो आण, या मुंहिंजे वस में ॻाल्हि कोन्हे। जेकॾहिं मुंहिंजे वस में हुजे हा त 40 साल मूं कॾहिं तव्हांखे चयो त मां अल्लाह जो नबी आहियां, मूं ते रब जी वही अचे थी, मूं तव्हां ते दीन पेश कयो। ओ जॾहिं मुंहिंजे अल्लाह मूं ते वही कई, जॾहिं मुंहिंजे रब्बुल आलमीन मूं ते वही कई, तॾहिं मूं अव्हां खे ॾाढो पेश कयो। गौर कयो अॼु उन दीन सां हिन उम्मत छा असर कयो आहे, ॿुधायो। क़ुरान पढ़ो, जेतिरो दीन रब खे प्यारो आहे, अल्लाह तबारक ताला मिसाल हिन उम्मत खे सम्झायो आहे, पर सख़्त अल्फाज़ अल्लाह तबारक ताला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे केतिरा चया आहिनि। वइन कादू लयफ्तिनूनक अनिल्लज़ी औहैना इलैका लितफ्तरी अलैना गैरहु वइज़ा लत्तख़ज़ूका खलीला। ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही मके जा मुशरिक तोखे मुंहिंजी वहीअ खां हटाए करे पंहिंजी मर्ज़ीअ ते हलाइण चाहिनि था। वलौला अन सबतनाक, जेकॾहिं असां तोखे साबित कदम न रखूं हा, लक़द क़ित तरकन अलैहिम शयन कलीला, क़रीब आहे तूं थोरो नंढा लाड़ो करे विझी हा। अल्लाह जो क़ुरान है 15 सिपारो पढ़ी ॾिसो। अल्लाह छा थो चए, असां तोखे न बचायूं हा, असां तुंहिंजी हिफ़ाज़त न कयूं हा त क़रीब आहे तूं थोरो नंढा लाड़ो करी हा। जेकॾहिं मुंहिंजी वहीअ खे छॾे करे तूं माण्हुनि जी मर्ज़ीअ ते हली हा। इन खां पहिरियों छा फरमायूं, वइज़ा लत्तख़ज़ूका खलीला, जेकॾहिं तूं मुंहिंजी वहीअ खे छॾे करे तूं माण्हुनि जे मर्ज़ीअ ते हली हा त अॼु त तोखे तकलीफ़ूं ऐं अज़ियतूं ॾियनि पिया, पोइ तोखे तकलीफ़ूं कोन ॾिना बल्कि वइज़ा लत्तख़ज़ूका खलीला, तोखे पंहिंजो दोस्त ई वली बणाइनि हा। अॼु बि तव्हां वेही ॾिसो, कुझु माण्हुनि जी, कुझु अलाह जी, कुझु माण्हुनि खे राज़ी करिणो आहे, कुझु अलाह खे राज़ी करिणो आहे। चवंदा बाबा ही बहितरीन ख़तीब आहे, ईअं ख़ालिस दीन पेश कर। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह फरमाइनि अला लिल्लाह दीनुल ख़ालिस, ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे दीन खे ख़ालिस कर। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेको अल्लाह जी वही आई प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहुचाई। अल्लाह छा फरमाई, वलौला अन सबतनाक, असां जेकॾहिं तुंहिंजी हिफ़ाज़त न कयूं हा, लक़द क़ित तरकन इलैहिम शयन कलीला, क़रीब आहे तूं थोरो इन्हनि ॾांहुं लाड़ो करी हा। जेकॾहिं मुंहिंजी वहीअ खे छॾे करे ज़रे बराबरि बि हिन जी मर्ज़ीअ ते हली हा, इज़ अल्लाह ज़क़नाका ज़ैफ़ल हयात व ज़ैफ़ल ममात, ॿीणो अज़ाब ज़िंदगी जो ऐं ॿीणो अज़ाब तोखे मौत जो चखायो हा। सुम्मा ला तजिदु लक अलैना नसीरा, अल्लाह तो फरमाए त पोइ असांजे मुक़ाबले में तूं को मददगार ऐं वाहिरू न लही हा। या नसीहत अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे उम्मत खे नसीहत आहे। अल्लाह जो पैगंबर रब जे वही जा ताबेदार, कॾहिं अल्लाह जे दीन शरीयत खे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सौदेबाज़ी न कई। पर अॼु असां तव्हां गौर करे ॾिसूं, एतिरे सख़्तु अल्फाज़नि जे बावजूदि कॾहिं असांखे गौर आयो आहे। को मसइलो पुछे थो, क़ुरान हदीस मां हुजे न हुजे सम्झाए छॾींदासीं, भई सही आहे, खुदारा गौर कर। अल्लाह जो प्यारो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं हिकिड़ी औरत आहे, खौला रज़ी अल्लाह ताला अन्हा साहबी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मसइलो खणी आई। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आऊं पोढ़ी, मुंहिंजो मुड़ुस बि पोढ़ो, पीरी जे अंदरि मूंखे तलाक ॾेई छॾी अथसि। उन वक़्तु तलाक जो तरीक़ो छा हो, जंहिं चई छॾियो त तूं मुंहिंजे लाइ ईअं जी माउ जी पुठी ते तलाक थी वई। अल्लाह जा रसूल ही त जहालत जे दौर जे अंदरि हो। हाणे तव्हां अल्लाह जा नबी हो, तव्हां ते रब जी वही अचे थी, आया ॿुधा त मुंहिंजी तलाक थी या न? कंहिंखां सवाल थी करे प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, त या मुंहिंजी तलाक थी या न?
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब कहिड़ो था ॾियनि, पाण फरमाए त मूं ते अञा अलाह जी का वही कोन आई आहे। त औरत बहस पई करे, झगड़ो पई करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त तव्हां अलाह जा नबी आहियो, जेकॾहिं अव्हां वटि मां फरियाद खणी आई आहियां, अव्हां वटि मां हीउ सुवाल खणी आयो आहियां, अव्हां वटि जेकॾहिं जो जवाब न आहे त मां वञा केॾां? एतिरे क़दुरु जो आया विया औरत ॾुख में आशा रज़ी अलाह ताला फरमाए थी त ॿाहिरि वञी करे सुरका भरे रोअण लॻी। जवानी खपी वई, माल खपी वियो, न हिन सां को शादी करे, हाणे मां वञा केॾां? चप फरकनि पिया, अखियुनि मां ॻोढ़ा किरनि पिया। अलाह वही मोकिली नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते। पहिरां पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो त मूं ते रब जी वही कोन आई आहे, ऐं तोखे छा जवाबु ॾियां? अल्लाह जी वही अची वई, क़द समी अल्लाह क़ौल लती तुजादिलुका फी ज़ौजिहा व तश्तकी इलल्लाह। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त या किथे आहे ख़ाला? वठी जी आई जी अल्लाह तुंहिंजे लाइ फ़ैसिलो लाथो आहे। कहिड़ो फ़ैसिलो? त जेकी अव्हां खे चवनि था त तव्हां ईअं जी माउ जी पुठी, अव्हां जी माउ उहा आहे जंहिं अव्हां खे ॼणियो आहे, या घरवारी अव्हां जी माउ नथी थी सघे, इन जो तव्हां कुफारो अदा कयो, वरना इहा यानी तलाक तुंहिंजी न थी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हां गौर कयो, पंहिंजी मर्ज़ी सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त तुंहिंजी तलाक न थी। चयूं ओ जेसी वही आई तेसी ताईं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोश आहे। औरत बहस करे पई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब न पियो ॾे। छाजे करे? अल्लाह से मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा पाबंदी कई, फस्तमसिक बिल्लज़ी उहिय इलैक, ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं मज़बूती सां काबू पकड़ मुंहिंजे वहीअ खे, इन्नक अला सिरात मुस्तक़ीम, बेशक मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं सिरात मुस्तक़ीम ते आहियूं। ॿुधायो त अलाह जा बाना अॼु दीन शरीयत आहे, अॼु बि असां वटि मौजूदु आहे। रब जो क़ुरान आहे, क़यामत ताईं रहंदो। ही रब जी वही आहे, अल्लाह इन जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो रब पाण खयो आहे। क़ुरान बि अल्लाह जी वही आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस बि रब जी वही आहे। क़ुरान जो बि मुहाफ़िज़ अल्लाह आहे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सही हदीस जो मुहाफ़िज़ बि अल्लाह आहे। अल्लाह रुॻे असां तव्हांखे मुंहिंजा दोस्तो सम्झण जी तौफ़ीक़ करे। अॼु असां तव्हां ॿुधायो उन पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत असांखे पेश कई थी वञे, जेका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कई, उहा दावत कहिड़ी हुई? वइज़ा क़ील लहुम तआलौ इला मा अंज़लल्लाहु व इला रसूल, अचो जेकी अल्लाह नाज़िल कयो तव्हां उन ॾांहुं अचो, इला रसूल अल्लाह जे रसूल ॾांहुं अचो। या कंहिंजी दावत आहे? सूरह माइदा, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत छा आहे? अल्लाह मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते छा नाज़िल कई? क़ुरान ऐं हदीस। या दावत कंहिंजी आहे? मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वइज़ा क़ील लहुम तआलौ इला मा अंज़लल्लाहु व इला रसूल, अची जेके अचो ओॾां जेके अल्लाह नाज़िल कयो, इला रसूल अल्लाह जे रसूल ॾांहुं अचो। जेकी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि जेका नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी दावत हुई, सहाबा कराम जी दावत हुई, इहा ई क़ुरान हदीस जी हुई। उन जो इमाम केरु हो? अल्लाह जो रसूल हो। छो त दुनिया जूं शरीयतूं माण्हुनि ज़मीन ते ठाहियूं ऐं उन जा क़ाइद ऐं इमाम माण्हुनि मुंतख़ब कया, पर अल्लाह शरीयत जेका मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल कई, अल्लाह उन खे नाज़िल कई, वरी उन जो क़ाइद ऐं उन जो इमाम उन जो नबी रसूल बि मुंतख़ब अल्लाह कयो, माण्हुनि न। क़ुरान पढ़ो, कुल या अय्युहन्नास, ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं चओ त ऐ इंसान हो, इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ, ऐं तव्हां जमी इंसान जे लाइ यानी क़यामत ते अचण वारनि इंसान जे लाइ अल्लाह जो रसूल थी आयो आहियां। मूंखे मोकिलण वारो केरु आहे? अल्लज़ी लहू मुल्कु समावाति वल अर्द ला इलाहा इल्ला हुव युहयी व युमीत। मूंखे मोकिलण वारो उहो आहे, मूंखे रसूल बणाइण वारो उहो आहे जंहिंजी बादशाही आसमाननि ऐं ज़मीनुनि जे मथां, जंहिंजे हथ में मौत ऐं हयाती आहे। फआमिनू बिल्लाहि व रसूलिहि नबिय्यिल उम्मीय्यिल लज़ी युमिनु बिल्लाहि व कलमातिही वत्तबिऊहु लअल्लकुम तहतदून। अल्लाह आख़िर में छा फरमाए? पोइ इन जी तव्हां ताबेदारी कंदो त तव्हां हिदायत वारा थींदो। कंहिंजी ताबेदारी? ओ जंहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रब्बुल आलमीन मोकिले त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि अक़ीदो छा हो? क़ुरान हदीस जो। ऐं उम्मत जो इमाम उन वक़्त में केरु हो? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम। ऐं क़यामत ताईं जेका हक़ वारी जमायत रहंदी, जंहिंजे लाइ अल्लाह जे प्यारे पैगंबर ने फरमायो त अॼु खां वठी क़यामत ताईं हिकिड़ी जमात हमेशह सिरात मुस्तक़ीम ते वेही करे उनखे गुमराह करण जी कोशिश कंदी, रात जी कोशिश में आहे त उनखे सिरात मुस्तक़ीम खां हटाया। ऐं रब जो क़ुरान तो फरमाए ही इंसान जे मथां कॾहिं
हावी थींदो आहे ومن يعش عن ذكر الرحمن نقيض له شيطانا فهو له قرين وانهم ليصدون عن السبيل ويحسبون انهم مهتدون رب العالمین تو فرمائے جڏهن اسان جي نصيحت کان غافل ٿيندو आहे اسان جي ذڪر کان غافل ٿيندو आहे ته الله تو فرمائے ته شيطان جو دوست ۽ ساٿي ٿيندو आहे हाणे इब्लीस साथी दोस्तन जो हाणे इब्लीस जी कोशिश कहिड़ी आहे وإنهم ليصدونهم عن السبيل ويحسبون أنهم مهتدون سب खां पहिरियां इब्लीस हुनखां सिरात मुस्तक़ीम छॾाए छॾींदो ऐं हू पाण खे छा सम्झंदो त मां हिदायत ॾियां तो अल्लाह जे रसूल जे तरीक़े खां हटण ऐं वयहसबून अन्नहुम मुहतदून ऐं पंहिंजे पाण खे सम्झंदो मां हिदायत ॾियां होश कॾहिं ईंदुसि दुनिया में न क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जो क़ुर थो फरमाए रब जे आॾो छा चवंदो ويوم يعض الظالم على يديه يقول يا ليتني اتخذت مع الرسول سبيلا هاي افسوس هاي ارمان ما رسول الله صلى الله عليه وسلم जी मां वाट ते हुजां दुनिया में निदामत अफ़सोस न आहे अॼु वक़्तु विञाइण खां पोइ अल्लाह जे साम्हूं बीह करे हथ जबे जबे छा थो चए त मां रसूल सबीला हाय अरमान मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वाट ते हुजां या वैलता लैतनी लम अतखिज़ फलानन खलीला हाय अफ़सोस हाय अरमान मां फलाणे खे दोस्त न वठां लक़द दल्लनी अन ज़िक्र बाद इज़ जानी वकान शैतान इंसान खज़ूला रब जे साम्हूं पंहिंजे मथां फरियादी थी करे छा कंदो त दुनिया में त अल्लाह तुंहिंजी नसीहत मोटाई पर शैतान मूंखे गुमराह कयो अॼु पंहिंजे मथां फतवा थो ॾे मुंहिंजा अल्लाह तुंहिंजी नसीहत आई ही पर शैतान मूंखे गुमराह कयो फरियादी केरु आहे वकाल रसूल या रब इन कौमी तखलु आला क़ुरान ताला अल्लाह जो पैगंबर फरियाद थी करे चयो मुंहिंजा अल्लाह इन मुंहिंजी क़ौम क़ुर खे छॾे ॾिनो खुदा दीन सम्झूं थो त रब जो क़ुर प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जी सही हदीस आहे ही सिरात मुस्तक़ीम आहे इहो ई सचो दीन आहे अल्लाह जा असां तव्हां ते वॾा अहसान आहिनि पोइ जंहिं जमात जी अल्लाह गवाही थो ॾे وممن خلقنا امه يهدون بالحق وبه يعدلون असां जेतिरा ख़ल्क़ आहिनि उनमें हिकिड़ी जमात आहे जेको हक़ जो रस्तो ॾेखारे थी उन हक़ सां इंसाफ़ बि करे अल्लाह तबारक ताला असां तव्हांखे उन जमात में शामिल करे उहा जमात अहल हदीस आहे तव्हां क़ुर हदीस पढ़ी ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हक़ वारी जेका जमात हुई उनजो अक़ीदो क़ुर हदीस हो उनजो मुर्शिद इमाम केरु हो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु तव्हांखे अहल हदीस आहे न तव्हांखे दावत छा थी थो ॾे क़ुर हदीस में तंहिंजे करे शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह गुनियत तालिबीन में 191 सुफ़े ते लिखे थो त बिदअती जी अलामत आहे त अहल हदीस जी गिराक हाणे तव्हां हिते ॿुध मौजूद जे कयो तव्हां अल्लाह जे क़ुर खां अलावा ॿी का शइ ॿुधी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सही हदीस खां अल्लाह जे क़ुर जे आयतुनि खां असां तव्हांखे साबित करे ॾिनो त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेको अल्लाह दीन ॾिनो उहो क़ुर हदीस हो ओ जंहिंजो अल्लाह तबारक ताला पैगंबर अलैहिस्सलाम खे पाबंद कई व इन्नहु लज़िक्रुन लक व लिक़ौमिक व सौफ तुसलून ऐं इन उम्मत खे बि अल्लाह पाबंद कई जे नबी अलैहिस्सलाम खे पंहिंजे वही जो पाबंद बणाई ऐं अल्लाह तबारक ताला जा एहसान आहिनि असांजो मुर्शिद ऐं क़ाइद केरु आहे जेको रब मुंतखब करे ॾिनो आहे केरु जंहिंजो असां कलमो भरियो आहे निस्बत बि ओढ़ां असीं केरु आहियूं मोहम्मदी आहियूं अक़ीदो असांजो छा आहे क़ुर हदीस आहे इन जे करे अहल हदीस जी दावत अथव अल्लाह खां दुआ कयो त रब्बुल आलमीन मूंखे मां सभिनी खे क़ुर हदीस ते हलण जी अल्लाह उन मथां अमल करण जी अल्लाह तबारक ताला पैगाम खे पहुचाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।